अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतनि जी बहितरीन ऐं नाले वारी ॻाइणी सोबिया सूमरो। सिंगर सोबिया सूमरो खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलाऊं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत सिंगर सोबिया सूमरो। गुलकारा सोबिया सूमरो सिंध जी हिकु बहितरीन ऐं वक़्त जी पुराणी फ़नकारा आहे। सभ खां पहिरियां हू पंहिंजी भेण सां गॾु ॻाईंदी हुई। शादी करण सबबि फ़नकारी जी दुनिया खां सोबिया सूमरो परे थी वई ऐं कुझु सालनि लाइ ख़ामोश थी घर वेही रही। रिसेंटली हू हिकु दफ़ो ॿीहर फ़नकारी जी दुनिया में अची चुकी आहे। मुमताज़ मौलाई सां डुइट गीत करण सबबि सोबिया सूमरो खे सिंध समेत पूरी दुनिया में मक़बूलियत मिली आहे। सोबिया सूमरो खे ॿ पुट ऐं हिकु न्याणी आहे। सोबिया सूमरो खे मौसीक़ी जी सिख्या उस्ताद मज़हर हुसैन ज़ुल्फ़कार मियां नज़र हुसैन खां वरिती हुन मौसीक़ी जी सिख्या। सोबिया सूमरे जो वालिद ऐं ॾाॾो सिंधी मौसीक़ी सां मुंसलिक हुया। सोबिया सूमरो फ़नकारी खां अलावा मॉडलिंग बि कंदी आहे। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।